अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला हीअ दुनिया ठाहे असांखे हिते मोकिलियो अथई ऐं अल्लाह जो कतई मक़सदु न आहे त तव्हांखे हिते अज़ाब ॾिए, तव्हांखे परेशान करे, तव्हांखे कर्ज़नि में मुब्तला करे, तव्हांखे बीमारियुनि में मुब्तला करे। अल्लाह ताला इहो कॾहिं कोन थो चाहे, लेकिन अल्लाह ताला पंहिंजा कानून ॾिना आहिनि, तरीक़ा ॾिना आहिनि, जेकॾहिं तव्हां उनखे इस्तेमालु न कंदव पोइ त कोन बचंदी का शइ। तंहिंजे करे हिन दुनिया में इन्हनि परेशानियुनि खां, बीमारियुनि खां, कर्ज़नि खां छुटकारो मुमकिन आहे। ऐं इहो ई अल्लाह ताला असांखे क़ुरान पाक में इन्हनि शयुनि खां बचण जा केतिरा तरीक़ा ॾसिया आहिनि, जंहिंजो अॼु असीं ज़िक्र कयूं था। सुब खां पहिरीं आहे कानून इज़त कंहिंजे हथ में आहे, कंहिंखे इज़त मिली सघे थी। छा असां MP जा चमचा थींदासीं त इज़त थींदी, या कंहिं पुलिस वारे जो पासो वठंदासीं इज़त थींदी, या कंहिं वॾे माण्हूअ जे हथ में ॿधंदासीं इज़त थींदी? न। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ फरमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन कान युरीदुल इज़्ज़त, जेकॾहिं तव्हां चाहियो था त माण्हू तव्हांजी रेस्पेक्ट कनि हिन दुनिया में, माण्हू तव्हांजी इज़त कनि, फलिल्लाहिल इज़्ज़तु जमिया, तव्हांजे इज़त जा सभई पहलू, सभई सूरतूं चए थो मुंहिंजे मुठ में आहिनि। जॾहिं अलाह मुठ तव्हांजी खोलींदो, तव्हां हिन दुनिया में इज़त वारा थींदो, ॿियो को आसरो कोन्हे को। इलैहि यसअदु कलिमु तय्यब, जेका बि तव्हां ज़िक्र कयो था अल्लाह जे ॻाल्हि लाइ, इंशा अल्लाह चओ था, अल्हम्दुलिल्लाह चओ था, तवक्कलतु अलल्लाह चओ था, इहे जुमिला मथे वञनि था, तव्हांजी फाइल खे खोलनि था। वल अमल सालिह यरफ़हू, पर इहे कलमा मथे न वेंदा जेसि ताईं तव्हांजो नेक अमल हुनखे खणी न वञे। ज़िबानी जेकी बि तव्हां ज़िक्र कयो था उन जी सुवारी आहे नेक अमल। ग़रीबनि जी मदद करणु, निमाज़ पढ़णु, ज़कात ॾियणु, नेक अमल करणु, सच ॻाल्हाइणु, इहे सभई शयूं नेक अमल आहिनि। अमल सालिह इहो ई इन्हनि खे मथे खणी था वञनि। हिकिड़ो माण्हू आहे बसि रुॻो वेठो ज़िक्र वेठो करे, ॿियो ठुप, ॿियो हुन में अमल कोन्हे को, ग़रीबनि जी मदद कोन थो करे, सभु कुझु ॿिया सभु हुन जा बुछड़ा अमल अथसि, त पोइ इहो ज़िक्र हिन जे कमु कोन था अचनि। क़ुरान इहो थो फरमाए, वल अमल सालिह, नेक अमल यरफ़ाहू, इन खे मथे था खणनि। वल्लज़ीन यमकुरून सय्यात, बाक़ी जेके बुरायूं कनि था, लहुम अज़ाबुन शदीद, पोइ त मां हिते दुनिया में अज़ाब ॾींदोसानि, आख़िरत में हिन में। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, मां यफ़अल्लाह बि अज़ाबिकुम, चए थो मूंखे छा मिलंदो। अलाह साईं चए थो मां तव्हांखे अज़ाब ॾियां, परेशानियूं ॾियां, बीमारियूं ॾियां, मां छा कंदुसि? मूंखे तव्हांजे हिन तकलीफ़ मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो आहे? इन शकरतुम, जे तव्हां शुकुरु कयो। शुक्र जो छा मतिलबु आहे? शुक्र जो मतिलबु आहे त जेका अलाह साईं नेमत ॾिनी आहे उन ते अलाह जो शुकुरु कजे। साहु खणी सघो था न, साहु वियो, फिफड़नि ताईं पहुतो, रत खे साफ़ु करे निकितो, इहो बि शुकुरु आहे। अलाह जी जेकी तव्हांखे नेमतूं आहिनि उन ते त शुकुरु कयो न। लइन शकरतुम अज़ीदन्नकुम, चए थो शुकुरु कयो मां वधाईंदोसांव। अलाह खे पेमेंट त कयो न, हिन दुनिया जी पेमेंट आहे अलाह जो शुकुरु। जे हिते न कंदव त का बि रब जी शइ मुफ़्त में न आहे, न हुनजो पाणी मुफ़्त में आहे, न हुनजो सूफ़ मुफ़्त में आहे, हुनजो केलो मुफ़्त में आहे, न तव्हांजो साहु खणणु मुफ़्त में आहे। आख़िरत में तव्हांजो चवंदो हेॾो कयो, हिसाबु ॾियो मूंखे पंहिंजो, तव्हां शुकुरु कोन कयो। साहु मुंहिंजा घणा खयां अथई, हेॾे करे हेतिरियूं न कयूं, मुंहिंजा सूफ़ घणा खाधा अथई, हेॾे, पोइ तव्हां खां पेमेंट वठंदो आख़िरत में। जे हिते इहा पेमेंट न कंदव त पोइ बाक़ी जे हिते पेमेंट कंदा वेंदव, वधाईंदो वेंदो। भई तव्हां हिकिड़े माण्हूअ खां कर्ज़ु वरितो आहे, हिकिड़ो दफ़ो वरितव उहो खाई वियोसि, ॿियो दफ़ो वरितव खाई वियोसि, टियों दफ़ो ॾींदो। पर जे हुनखे वक़्त ते तव्हां कर्ज़ु ॾींदो त उहो तव्हांखे तव्हांजी मदद कंदो रहंदो। इन शकरतुम आमनतुम, ईमान आणींदो, शुकुरु कंदो, वकान अल्लाह शाकिरन अलीमा, अल्लाह शुकुरु करण वारनि खे नोटिस करे थो पियो। रिज़्क़ जी परेशानी, क़ुरान छा थो चए? वलो अन अहलल क़ुरा, चए थो हे जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि, अहले क़ुरा, हलो मां हीअं थो चवां, हे कासमाबाद वारा या सिंध वारा, आमनू पहिरियों ई त इन ते यकीन कनि त ही कोर्स जो किताबु आहे, हिन मां असांजो पेपर थो पियो थिए, हिन मां तव्हांजो पेपर हले पियो थो। हींअर तव्हांजी उमिरि 60 साल थी विया, 60 साल जो पेपर तव्हां करे चुका हो, अलाए उन में तव्हां
जेकॾहिं हिन खे तव्हां पढ़ियो ई कोन्हे, पंहिंजी ॿोलीअ में माना ई कान कई अथव, त पोइ त पेपर में ॾाढियूं तव्हांजूं मार्कूं कटियूं हूंदियूं। पर जेकॾहिं अञा बि वक़्तु ताईं थोरो पढ़ी ऐं पोयूं पंहिंजूं करेक्शन कंदव, छो त पेपर अञा तव्हांजे हथ में आहे। का बि तव्हां ग़लती कई आहे, पेन ऐं रबड़ तव्हांजे हिन वक़्तु जेसिताईं साहु नथो रुके तव्हांजे हथ में आहे, यकदमि 2 साल पोइ ते वञी उन ग़लतीअ जो अलाह खां तौबा कयो या कंहिंजा पैसा खाधा त मोटायो, रबड़ तव्हांजे हथ में आहे। पर जॾहिं सकरात शुरू थींदी, जॾहिं तव्हांखे फ़रिश्ता नज़र ईंदा साह कढण वारा, पोइ रबड़ बि फुरिजी थो वञे ऐं पेन बि फुरिजी थी वञे। त अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हां ईमान आणे ऐं हिन कोर्स जे किताब मुताबिक़ वतकऊ ऐं अलाह ताला जो ही पेपर जॾहिं कयो, इन यकीन सां कयो त जेकॾहिं हिन में फेल थींदासीं, मरी वेंदासीं, अलाह जो ख़ौफ़ अख़्तियार कयो, त चए थो लफ़तहना अलैहिम बरकातिम मिन समाए वल अर्द, त चए थो मां एॾियूं बरकतूं तव्हांजे लाइ ज़मीन आसमान मां खोलींदुसि जो तव्हां भरिजी वेंदव। बरकत जी कहिड़ी निशानी आहे? उहा आहे इंसानु ख़ुशि रहे। ज़रूरी न आहे त हिन वटि 15 करोड़ या 20 करोड़ हूंदा, न। हिते ॻाल्हि थी हले त हिनखे इत्मिनान कल्ब, ॾाढो मज़े सां निंड अची वञे, सुम्हे त निंड अची वञे ऐं हर वक़्तु मुस्कुराए, खिले ऐं खिलाए। इहे बरकत जूं निशानियूं आहिनि। इन जो तालुक़ु पैसनि सां सफ़ा कोन्हे, इन जो तालुक़ु आहे तव्हांजे कंडीशन सां। जे तव्हांजा हालात सुठा आहिनि, ॾाढो तव्हां ज़िंदगी सुठी गुज़ारींदव। केतिरा माण्हू आहिनि विहाणनि में पैसा पिया आहिनि, बेडनि में नोट पिया आहिनि, पर हालत कहिड़ी अथनि, मच्छीअ वांगुरु तड़पनि था जेके परेशान। त अलाह फरमाए थो जे तव्हां ईअं कंदव लफ़ताना अलैहिम बरकातिम मिन समाए वल अर्द, त मां बरकतूं खोलींदुसि तव्हांजे लाइ ज़मीन आसमान मां। वलाकिन कज़बू, पर जिन कूड़ो भायो। कूड़ो केरु थो भाए? असां कंहिंखे चइबो भाई क़ुर कूड़ो आहे, हर को चवंदो सचो आहे, लेकिन हक़ीक़तन अमली तौर असां कूड़ था सम्झूं। छो त न पढ़ूं था, न माना था कयूं, त अमली कयूं था, माना कूड़ था सम्झूं न, पोइ ज़ुबान सां भली न चऊं, डज़न मैटर। अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ अचे थो मां पकड़ थो कयां हिन दुनिया में, पोइ परेशानियूं बीमारियूं तव्हांखे मां पकड़, इहा अज़ाब आहे जेको मां तव्हांजो शुरू कयां थो। उन खां पोइ अचे थो दोस्तियूं यारियूं, विला वल बिरा, दोस्तियूं। अदा मुंहिंजो दोस्त आहे पको, हाज़ुर साईं हुकुम कर, सिरी लही वेंदसि, हा हा हाज़ुर साईं, चवांसि थो ॾोकड़ पहुचाईंदो। इहे बि दोस्तियूं आहिनि न। क़ुर छा थो चए? या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तत्तखिज़ू आबाकुम व इख़वानकुम औलिया अन इस्तहब्बुल कुफ़्र अलल ईमान। चए थो पीउनि खे बि छॾे ॾियो, भाउरनि खे बि छॾे ॾियो, जे उहे तव्हांखे हिन जे ख़िलाफ़ वठी वञनि, कुफ़र खे पसंदि था कनि, हिन खे छॾींदा, त पोइ इहे तव्हांजा दोस्त न आहिनि, इहे तव्हांजा माइट न आहिनि। बदर जी लड़ाईअ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके सहाबिया परियां पीउ बीठो अथनि, भाउ बीठो अथनि, इहो फ़र्क़ु क्रिएट थी वियो। थक जो खणी कर पुट हईं त तलवार पीउ जी सिरी वई। क़ुर बि इहो थो चवे, तव्हांजी दोस्तियूं, तव्हांजूं यारियूं, इन ते फ़ख़ुरु न कयो, फ़ख़ुरु कयो त तव्हांखे कहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन रस्ते ते हलाइनि था। इहा ताक़त आहे तव्हांजी, हीअ ताक़त आहे, उहा ताक़त न आहे। वमन यतवल्लहुम मिनकुम, क़ुर माना चए थो वरी बि न मुड़ंदो ऐं उन्हनि सां यारी रखे फ़ख़ुरु महसूसु कंदो अहिड़नि माण्हुनि सां, फ़उलाइकुम ज़ालिमून, पोइ तव्हांखे बि उन्हनि वांगुरु ट्रीट कयो वेंदो, चाहे तव्हां हुन ज़ुल्म में शरीक न आहियो। जेकॾहिं कंहिं वॾे राशीअ सां तव्हां मरोब थी वञा, चमचा थी था घुमो, पोइ खणी तव्हां रुश्वत नथा वठो, लेकिन क़ुर थो चए त तव्हांखे बि हुननि जे हिसाब में वठिणो पवंदो। या हिकिड़ो माण्हू वॾेरे जे ओताक में वेही ऐं कुकड़ थो खाए, पोइ वरी चएसि थो वञी फलाणे खे मारे आ, फलाणे खे अगवा करे आ, त इहो बि उन सां गॾु ज़ालिम आहे। उन खां पोइ आहे कानून कामयाबी। कीअं चइजे त हीउ माण्हू कामयाबु आहे? अलाह ताला फरमाए थो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, मरंदो सभु को, यादि रखो। जंहिं बि साहु खयों आहे मरंदो, हता की वणु बि साहु थो खणे उनखे बि मरणो आहे, मच्छी साहु थी खणे उनखे मरणो आहे। जेका बि शइ ऑक्सीजन खणे थी अंदरि जीअरे रुजण जे लाइ, उन खे मौत अचिणो आहे। व इन मां तुवफ़ऊन उजूरकुम यौमल क़ियामत, बाक़ी तव्हां कहिड़ा अमल था कयो उनजो अजुर तव्हां क़यामत ॾींहं ते मिलंदो। फमन ज़ुहज़े अनिन नार, पोइ जेको जहन्नम खां बचायो वियो, व उदखिलिल जन्नत, जंहिंखे चयो हलिया बाबा हल जन्नत में, फ़क़त फाज़, इहा आहे कामयाबी। वमल हयात दुनिया इला मताउल गुरूर, अल्लाह चए थो हीअ जेका ज़िंदगी अथव न 60 साल जी, इहा सॼी डिसिप्शन आहे,
इहा ठगी आहे। इहो वक़्तु 60 साल जो ईअं थो गुज़री वञे। हाणे तव्हां वेठा आहियो न, पंहिंजी उमिरि ते नज़र रखो, प्राइमरी पढ़ी हुयव, तव्हांखे उहो ॾींहं यादि आहिनि, पर लॻे थो मिंट में गुज़री वियो। त हीअ दुनिया ईअं हिकिड़ो सिराब आहे, क़ुर ताला फरमाए थो। उन खां पोइ तव्हां चाहो था मुंहिंजी मदद थिए, तव्हांजी मदद कीअं थींदी? अलाह ताला छा थो चए? चए थो वमा नसर इल्ला मिन इंदिल्लाह, सभु मददूं तव्हांजूं अलाह वटि आहिनि। जॾहिं अलाह चाहींदो तव्हांजे कोर्ट जा केस ख़तमु थींदा, अलाह चाहींदो तव्हां मुसीबतुनि मां निकिरंदो। इन अलाह अज़ीज़ुन हकीम, अज़ीज़ माना है पावरफुल, ताक़त वारो, जेको चाहे करे सघे थो, छो त सॼी काइनात हुनजी आहे। हकीम, पर इहो कमु हिकमत सां कंदो। हिकिड़ो माण्हू चएसि मूंखे इंग्लैंड जो बादशाह कर, इन में हिकमत कान्हे, अलाह कोन एक्सेप्ट कंदो, छो त तव्हांजी मदद पंहिंजे हिकमत जे कानून मुताबिक़ कंदो। उन खां पोइ अचे थो शफ़ात। अलाह ताला फरमाए थो त शफ़ा जो मतिलबु आहे कंहिं माण्हूअ जी मदद कजे, कंहिं ग़रीब खे बचाइणु, कंहिंखे बेॾोहीअ जी मदद करणु, उनखे वकील करे ॾियणु, बीमार आहे उनजी दवा कराइणु। रब साईं फरमाए थो मई यशफ़अ शफ़ाअतन हसनतई यकुन लहू नसीबुन मिनहा, जे तव्हां कंहिंखे बचायो, कंहिंजे लाइ कंहिं बेगुनाह खे बचाइण लाइ तव्हां अॻिते वधी वञी हुनजी मदद कई, त उन मदद जो हिसो तव्हांखे मिलंदो। वमई यशफ़अ शफ़ाअतन सय्यतई, पर जेकॾहिं तव्हां बुराई कई कंहिंसां, मिसाल तौरु ॻोठ में खून थी वियो, हाणे खून जंहिं कयो आहे ख़बर आहे सभिनी खे, अदा साईं मां वेठो हुउसि, हिन जो पीउ बि हो, हिन जो चाचो बि आयो, हिन जो माइट बि आयो, हिन जो सौट बि आयो, सभु क़तल में शामिल आहिनि। इहो गुनाह जो कमु आहे, इहो गुनाह जो कमु आहे। त जेकॾहिं का शइ इनवॉल्व न आहिनि त तव्हां सभिनी खे ॿधायो, छाकाणि तव्हांखे चिड़ आहे। हा हा वाह वाह, इहा जेका चिड़ अथव, पर जेकॾहिं जहन्नम में वेंदा ओॾी महिल जेका चिड़ थींदी उहा कीअं हूंदी? तंहिंजे करे कॾहिं बि अलाह ताला फरमाए थो वमई यशफ़अ शफ़ाअतन सय्यतई यकुन लहा किफ़लुन मुनहा, त उन जो गुनाह बि तव्हांजे मथां पवंदो। कहिड़ो गुनाह? कंहिं बेगुनाह खे जेल में विझराइण जो, छाकाणि त तव्हांजो ज़ात आहे, हुननि हीउ कमु कयो आहे। तंहिं करे मां यका नाला थो ॾियां, वकान अल्लाह अला कुल शइन मुक़ीता, अलाह चए थो मां हर शइ खे मॉनिटर थो कयां, हर शइ खे मां ॾिसां थो। उन खां पोइ आहे इंसाफ़ करणु, इंसाफ़। रब साईं फरमाए थो फमई यामल मिसकॉल ज़र्रतिन ख़ैरन यरह, ज़रो एटम खे चइबो आहे, एटम चए थो जेको बि एटम जेतिरो बि को कमु कंदो, यरह माना हुनजे अकाउंट में उते उनखे बुक में नज़र ईंदो। वमई यामल मिसकॉल ज़र्रतिन शरन यरह, ऐं जेकॾहिं हिकिड़े एटम जे बराबरि बि तव्हां बुराई कंदव, उहा बि तव्हांजे अकाउंट में तव्हांखे आख़िरत में नज़र ईंदी। तंहिंजे करे हिन ते मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ लिखियो आहे, मुत्तक़ीन छाखे थो चइजे? चए थो जंहिंसां क़ुरान हकीम इरशाद बारी ताला आहे त ही क़ुरान आहे हुदल लिल मुत्तक़ीन। चए थो त ये किताब इंसाफ़ करने वालों के लिए रहनुमाई का काम करती है। माना ही कुरान कंहिंजी हिदायत आहे, इंसाफ़ करण वारा जंहिंजी नियत आहे। कुरान के इस एक जुमले के बड़ी हिकमत मौजूद है। अब अगर किसी के नज़दीक कुरान हकीम पढ़ने का मकसद सिर्फ़ इंसाफ़ कायम करना नहीं, हाँ तिलावत वेठो करे, हार साईं मूंखे हाणे हर हरफ ते 10-10 नेकियूं मिलियूं, तिलावत थो करे, पर हुन जे तरीक़े में, हुन जे उथण वेहण में अदुल कोन्हे, इंसाफ़ कोन्हे, ठॻु आहे, कूड़ थो ॻाल्हाए, बदराए थो, कमु कोन थो करे, रिश्वत थो खाए। तो अब अगर किसी के नज़दीक कुरान हकीम पढ़ने का मकसद सिर्फ इंसाफ कायम करना नहीं, तो हकीकत में उसने कुरान नहीं पढ़ा बल्कि मुनाफिकाना नमाज की तरह कोई दुनवी फ़ायदे के लिए कुरान को ढाल बना लिया। मौलाना उबैदुल्लाह सिंधी फरमाए थो, तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हिकिड़ो शख़्स आयो, चई या रसूलल्लाह मुंहिंजो नौकर मूंसां कूड़ थो हणे ऐं मूंसां ठगी थो करे, तंहिंजे करे मां गारियूं बि ॾियांसि थो, मारियांसि थो, मां सिंधी कंदो थो हिन तकड़ में, असांखे ॿुधाए त मां छा कयां? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ठगी करणु, नाफ़रमानी, कूड़ ॻाल्हाइणु, उन सां इहे जा ॾोह आहिनि, लेकिन तो जेको हिन सां ज़्यादती करी थो, इहे ॿई तुरंदियूं अलाह वटि, ॿई तुरंदियूं। तो मारियो अथसि, गारियूं ॾिनियूं अथईसि, कहिड़ो टार्चर कयो अथईसि, ॿई तुरंदियूं। जे हुन जो ॾोह वधीक निकिरंदो त तोखे ओतिरो नेकी मिलंदी, पर जे तुंहिंजो हुन जो रिएक्शन वधीक आहे त तोखे हुन जी सज़ा मिलंदी। तो अगर तुम्हारी सज़ा उनके जुर्मों से बढ़ गई तो तुमसे बदला लिया जाएगा। तंहिं करे इन में एहतियात कजे। पोइ आख़िर में अचे छा थो चवे? चए थो त उसने अर्ज़ किया रसूल सल्लम
हाणे मां इहो जो ॿुधो आहे मां डिॼी वियो आहियां, मां इन्हनि नौकरनि खे आज़ादु करे छॾियो, मां इन्हनि खे छॾे ॾिनो, मां अहिड़े हिसाब किताब में छाजे लाइ पवां। इहो आहे एहतियात। उन खां पोइ आहे परेशानियुनि मां कीअं निकिरिजे। कॾहिं को जेल में आहे, को केस में आहे, को कंहिं में आहे, क़ुर छा थो चए? छो त हीउ अलाह ताला हीउ क़ुर ॾिनो आहे ख़ुशियुनि ॾियण जे लाइ, तव्हांखे बहितरीनु ज़िंदगी गुज़ारण लाइ, तव्हांखे हिन दुनिया जे तकलीफ़ुनि मां कढण लाइ। छा थो चए अलाह साईं? चए थो वमई यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। चए थो सिर्फ़ु तव्हां मूंखां डिॼी ऐं मुंहिंजी परहेज़गारी इख़्तियार कयो, ऐं तव्हांजे लाइ रस्ता खोलींदुसि। यजअल लहू मख़रजा माना मां तव्हांजा रस्ता खोलींदुसि। व यरज़िक़हू मिन हैस ला यहतसिब, ऐं मां तव्हांखे उतां रिज़्क़ ॾींदुसि जो कॾहिं तव्हां सोचियो बि कोन हूंदो। क़ुर हे अलाह जो वाइदो आहे। वमई यतवक्कल अलल्लाह, जेतिरो तव्हां अलाह ते भरवसो कंदो, फहू हसबू, त तव्हां सां बि उहो ओतिरो अॻिते वधंदो। जेतिरो तव्हां अलाह ते भरवसो कंदो, चए थो मां बि ओतिरी विख तव्हां ते ओतिरी वधाईंदुसि। जेतिरो वधीक मूं ते भरवसो कंदो, मां ओतिरी विख तव्हां सां वधाईंदुसि। इन अलाह बालिग़ अमरही, तर्जुमो आहे त अलाह चए थो मूंखे एॾो पावर आहे जो जेको मां फ़ैसिलो कयां उहो मां इम्प्लीमेंट करे सघां थो। आऊं पंहिंजे फ़ैसिले खे नाफ़िज़ करण ते क़ादिर आहियां। क़द जल्लाह लिकुल्लि शैइन क़दरा, बाक़ी अलाह चए थो हर शइ जो मां हिकिड़ी क़दुरु मुक़ररु कयो आहे, हुनजे ताक़त मुताबिक़। हिकिड़ो इंसानु आहे, चवे त हाणे मां हे सॼी छित मथे ते खणां, कोन खणंदो। तंहिंजे करे हर शइ जी कैपेसिटी बि अलाह मुक़ररु कई आहे, तव्हां पंहिंजे कैपेसिटीअ मुताबिक़ अलाह खे कयो। उन खां पोइ अचे थो मुहबत। हे वॾो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे। माण्हू चवनि था असांखे फलाणे सां मुहबत आहे, हीअं सां मुहबत आहे, लेकिन छा इहा मुहबत रुगो लफ़्ज़ी आहे या इन जी का क्राइटेरिया आहे? अल्लाह ताला फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जेकॾहिं तव्हां दावा था कयो त असां अलाह सां मुहबत कयूं था, त पोइ कीअं दावा साबित थिए? रुगो ज़बानी अलाह सां मूंखे मुहबत आहे, अलाह सां न। फत्तबिऊनी, त पोइ मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इतबा कयो, जीअं मूं चयो तव्हां तीअं कयो। जे ईअं कंदव त पोइ चवंदासीं त तव्हांजी अलाह सां मुहबत आहे। पोइ छा थींदो? युहिब्बुकुमुल्लाह, अलाह तव्हां सां मुहबत शुरू कंदो। व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अलाह तव्हांजे पंहिंजे हथ में उहो पंहिंजो रबड़ जेको ड्राहींदो आहे उहो खणी ऐं तव्हांजा पोयां गुनाह पाण मटाईंदो। वल्लाहु गफ़ूर रहीम। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मुंहिंजी इतबा कयो, लेकिन हिन में ख़तरो आहे। कहिड़ो? तव्हां वटि हिते आहिनि आधा देग में आधा जेब में, इहे ई आहिनि न जेके तव्हां खां चंदा वठी ऐं तव्हां खां कमु कराइनि था। छा हिन जो जवाबु आहे? रसूल फरमायो मन अमल अमलन लईस अलैहि अमरुना फहुव रद्द। चए थो उहो कमु जेको मां ज़िंदगीअ में न करायो आहे ऐं मुंहिंजे सहाबनि न कयो आहे, जे उहो कंदो त रद्द आहे, उहो रद्द आहे। जॾहिं तव्हां इहे जेके कमु कयो पिए था, पहिरीं ॾिसो त सहाबा कयो। रसूल साईं चए थो कोन थींदो। ऐं चए थो मन अतानी, जंहिं मुंहिंजे चवण ते हलियो, मुंहिंजे ही कंहिंजो चवणु आहे। मन अमिल अमलन लईस अलैहि अमरुना फरद, जेको मूं कमु न कयो आहे, मुंहिंजे साहबनि न कयो आहे, उहो केरु कंदो? छाजे लाइ कंदा? त चंदा करणा आहिनि। चंदो छो थो थिए? अधु लॻंदो फंक्शन में, अधु खीसे में। इहो हुनजो धंधो त अथनि कोन, भई कमाइनि न। हर को माण्हू इस्लाम जो कमु उहो कंदो जंहिंजो पंहिंजो धंधो हूंदो। चंदे ते धंधो कोन थींदो। हेॾी मस्जिद ठही आहे 8-9 करोड़ जी, असां कंहिंखां बि चंदो कोन कया, हिते बि कोन था रखूं। जेसि ताईं रब ॾिए थो लॻाईंदासीं न पिया। इस्लाम जी इन ख़िदमत थींदी आहे। लेकिन हिते देगियूं वठो, पोइ अधु देग में अधु जेब में। रसूला फरमायो त जेको अहिड़ो कमु कंदो जेको मूं न कयो आहे ऐं सहाबा बि न कयो आहे, उहो रद्द आहे। तंहिंजे करे मन अतानी, जंहिं मुंहिंजे चए ते हलियो, फ़क़त अता अल्लाह, उहो अलाह जे चए ते हलंदो। वमन असानी, जेको मुंहिंजी नाफ़रमानी कंदो, फ़क़त असाल्लाह, हुन अलाह जी नाफ़रमानी कई। वमन अता अमीरी, ऐं जंहिं मुंहिंजे अमीर जी इताअत कई। अमीर कहिड़ो? ला इस्लाम इल्ला बि जमा, यानी इस्लाम में जमायत खां सवाइ कॉन्सेप्ट ई कोन्हे। तव्हां इनफ़रादी तौरु कुझु बि कोन करे सघंदव। हमेशह हिकिड़ी जमायत ख़ैर वारी हुजे, जंहिंजो अमीर हुजे, उनजे हथ ते बैयत करे दुनिया में तब्दीली अची सघे थी। छो त तव्हां सां मुक़ाबिलो बि त जमायतुनि जो आहे न। हे जेके करप्शन वारा आहिनि, रिश्वत वठण वारा, को अकेला ॼणा आहिनि। तव्हां अकेलो छा करे सघे था? अकेलो माण्हू थी सघे थो जन्नत में हलियो वञे, मुआशिरे में तब्दीली न थींदी। तंहिंजे करे चए थो ला इस्लाम इल्ला बि, जमायत खां सवाइ इस्लाम कोन्हे। ऐं उन अमीर, ऐं ला जमात इल्ला बि अमीर, अमीर खां सवाइ जमायत कान थींदी। न को इहो कमेटियूं ठहंदियूं,
न वरी को वोटनि जे ज़रिए थींदी। उहा अमीर हिकिड़ो सुठो माण्हू, जीअं हाणे असां डॉक्टर इसरार अहमद आहे, मेडिकल डॉक्टर हो, हुन पंहिंजी डॉक्टरी छॾी ऐं सॼी उमिरि क़ुर माण्हुनि ताईं पहुचाई। असां हिनखे एक्सेप्ट कयो त हीउ आइडियल माण्हू आहे, असां हुनजा अमीर खे करे असीं जमायत ठाही, तंज़ीम इस्लामी, जंहिंमें असां कमु कयूं था। हाणे उन खां पोइ वरी शुजाउद्दीन शेख साहबु, जेको तव्हां टीवीअ ते बि ॾिसो था, चार्टर्ड अकाउंटेंट आहे, पंहिंजो धंधो करे थो, लेकिन असां हुनखे अमीर मुक़ररु कयो आहे। त मन अता अमीरी, जंहिं मुंहिंजे अमीर जी इताअत कई फ़क़त अतानी, तंहिं मुंहिंजी इताअत कई। व मन असा अमीरी, जंहिं मुंहिंजे अमीर जी नाफ़रमानी की फ़क़त असानी, उन बि मुंहिंजी नाफ़रमानी की। तंहिंजे करे नबी साईं फरमायो अलैकुम बि सुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाए राशिदीन महदीन, चए थो जेके मूं कम कया ऐं मुंहिंजे सहाबनि कम कया, सिर्फ़ु उन्हनि खे चंबड़ो, आधा देग आधा जेब जे चवण ते बिदअतूं न कयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत ज़िबानीअ जी ज़रूरत न आहे, हुन जी इताअत जी ज़रूरत आहे, उन जे चवणनि ते हलो। अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो औरतूं जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि थियूं, ठीकु आहे, चहिरे जो हथ जो कोन्हे, लेकिन मेकअप करे त न निकिरनि, घर में मेकअप कनि त जीअं मुड़ुसु ख़ुशि थिए। ॿाहिरि निकिरनि त मुंहुं धोई ऐं जेको आहे सो चहिरो हथ खां सवाइ ॿियो सॼो बुतुनि खे ढके हलणो आहे। हाणे जेके फंक्शन थियनि था उन में ॾिसो मायूं कारुनि मां लहनि थियूं त कीअं थियूं सिंगार जी निकिरनि, इहा इताअत आहे। तंहिंजे करे चए थो त तव्हांखे खपे त मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजे खुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत खे पकड़ियो ऐं उनखे चंबड़ी पओ। अज़ू लइहा बि नवाज़िज, चए थो इहे ईंदव आधा देग आधा जे वारा टंगुनि खां छिकी ईंदव, त तव्हां छा कजो, चक विझिजो मुंहिंजे सुन्नत में, चक मुंहिंजी सुन्नत ऐं तरीक़े में चक आख़िर में विझिबो आहे न, त जीअं केरु मूंखे पटे न वठे। व इहा को मुहदसातुल उमूर, दीन में सभु जेके नवां हे चंदे जे चकर में तव्हां खां इबादतूं कराइनि था, इन खां बचो। इहा को माना बचो। व इन कुल मुहदसिन बिदअतन, इहे नयूं शयूं दीन में, इहे सभु बिदअतूं आहिनि। व कुल बिदअतिन ज़लाला, इहे सभु बिदअतूं ज़लालत आहिनि। व कुल ज़लालत फिन्नार, इहे सभु जहन्नम में वञणु आहिनि। तंहिंजे करे रसूल सां वरी फरमायो आहे, काल अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा कुल बिदअतिन ज़लालतुन, इहे जेके नयूं दीन में चंदनि ते जेके माण्हू कमु कराइनि था तव्हां खां, इहे गुमराहियूं आहिनि। वेन राह नास हसना, जबकि माण्हुनि खे ॾेखारियो थो वञे हे त वॾो सवाब जो कमु था कयूं, न आहे हिन में सवाबु। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमाए थो ला यक़बुल्लाह लिसाह बिदा सौमन वला सलातन, जेके इहे नकली कमु कंदो दीन जा, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि साहबनि न कया आहिनि, त अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि जो न रोज़ो क़बूल कंदो, न को निमाज़ वला हजन, न हज वला उमरन, हता यदवा जेसि ताईं बुरायूं न छॾे। उन खां पोइ अमल क़बूल कीअं थो थिए? अल्लाह ताला फरमाए थो अमल जे क़बूलियत, वमन अरादल आख़िरत, पहिरियों ई त हिकिड़ो यकीन करे त मूंखे आख़िरत में हिसाब किताब ॾियणो आहे, ऐं उन लाइ इरादो करे एफर्ट्स करे थो। व सआल हा सही हा, उन लाइ पूरी कोशिशि करे थो। वहो मोमिनन, पर ईमान वारो आहे। फ उलाइक कान सही मशकूरा, त इन जा इहे सभु एफर्ट्स जेके आहिनि अल्लाह चए थो क़बूल कया वेंदा। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमायो आहे इन अल्लाह युबग़दु कुल जाज़री जवाज़िन सख़ाबिन बिल असवाक़, चए थो रसूल सल्लम फरमाईं त अल्लाह ताला नाराज़ थो थिए जेको सख़्तु मिज़ाज आहिनि, तबियतनि नेचर में सख़्ती अथनि, ऐं पेटू माना पेटु निकिरे पर हर वक़्तु खाइण जो सोचे, बाज़ारनि में वञी रड़ियूं करे विकिणे, या कंहिंजे कन्विंसिंग लाइ हिकिड़ो ठॻु आहे, चोर आहे, रुश्वत आहे, उन लाइ स्पीकर ते रड़ियूं करे, ऐं राति जो गिफ़लत में मुर्दो पियो हुजे, ऐं ॾींहं जो ऐं हिमारनि बिन नहार, हिमार चइबो आहे गॾह, की माना गॾह वांगुरु राति जो सुम्ही पवे। आलम अमिर दुनिया, ऐं दुनिया जूं सभु ट्रिकूं अचनिसि थियूं, कीअं पैसो कमाइबो आहे, कीअं कंहिंखे वोट वठी ॾिबो आहे, कीअं कंहिंखे ॿधाइबो आहे, कीअं छॾाइबो आहे, इन लाइ एक्सपर्ट आहे। जाहिल बि अमिर आख़िरत, ऐं आख़िरत जे मामले में सफ़ा जाहिल आहे। तंहिंजे करे ॿियो अचे थो कानूनुल फुरक़ान, फ़र्क़ु, चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, इन तत्तक़ुल्लाह, जे अल्लाह खां डिॼंदो, यजअल लकुम फुरक़ानऊ, त तव्हांखे अहिड़ी सम्झ ॾींदव जो बुरे ऐं भले जी सम्झ अची वेंदव। व युकफ़िर अनकुम सयातिकुम, ऐं बाक़ी जेके तव्हांजूं पोयूं ग़लतियूं आहिनि अल्लाह चए थो मां उहे बि माफ़ु कंदुसि। व यग़फिर लकुम, तव्हांजी मग़फ़िरत कंदो। वल्लाहु ज़ू फ़ज़ल अज़ीम, अल्लाह चए थो मूं वटि त फ़ज़ल जा ख़ज़ाना आहिनि, अचो न, चए थो मूं वटि फ़ज़ल जा ख़ज़ाना आहिनि, अचो त मां तव्हांखे सभु ॾियां। तंहिंजे करे मौलाना उबैदुल्लाह सिंधी चए थो त जेकॾहिं तव्हांखे हिन मुल्क में इस्लामी निज़ाम आणिणो आहे, त जेके माण्हू इन निज़ाम खे आणण जे लाइ कोशिशि नथा कनि उहे तव्हांखे क़बूल कोन कंदा। याने जेका ॿ ॻाल्हियूं आहिनि, केर बि जमायत इस्लामी क़बूल न कंदी। नंबर 1 इल्मी सरमायादारी,
जंहिंजो अंग्रेज़ी ब्रहनमिज़म, माना असां वटि हिकिड़ा आलिम मौलवी वेठा आहिनि, हाणे जेको चवंदा उहो कंदासीं, न असां उन्हनि खे बि ॿुधंदासीं पर उनखे वरी क़ुर ते मोटाईंदासीं, उन्हनि खे ॿुधंदासीं उनखे सुन्नत ते मोटाईंदासीं। तंहिंजे करे चए थो त इहा ब्रहमनिज़म माना इन्हनि जे जीअं ब्राह्मण आहिनि न, इन्हनि जा जेके माना ब्रह्म जेके आहिनि हिंदुनि में, माना का ऊची ज़ात आहे, सो कंहिंसां मानी कोन खाईंदा, उहो कंहिंखे टच करणु कोन ॾींदा, ॿियूं घटि असां वटि इहो निज़ाम कोन्हे को। ॿियो मुआशी सरमाएदारी कैपिटलिज़म नाहे, जो लोग कुरानी असूल पर इनकलाब बर्पा करने के लिए उठें उन्हें सिर्फ खुदा ताला पर भरोसा करके, ये मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखो है, काम करना होगा। ये भरोसा जितना मजबूत होगा उतना ही खुदा ताला की तरफ से जल्द और ज़्यादा मदद हासिल होगी। आखिर में कानून दुआ, अल्लाह का घुरण। अल्लाह ताला चए तो वैज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी करीब, चए तो बाने के ॿुधाईसि त जे तव्हां मुझे बाने के चो मां तव्हांखे वेझो आहियां, साह जी रग खां वेझो आहियां, तव्हां मूंखे छॾे ऐं तव्हां 200 किलोमीटर ते वञी मोल खां था घुरो। जेको चए थो मां तव्हां सां वेझो आहियां, उजीब दावत दा इज़ा दानी, बल्कि चए थो मां रिस्पॉन्स ॾियां थो, जेको मूंखां घुरो था मां बिल्कुलु उन ते मां एक्शन कयां थो। 3 एक्शन थी सघनि था, चवंदो ॾियोसि, हाय हाय ठठ थी आहे, वरी चवंदो न हे जेका घुरे थो इहा हिन लाइ पॉसिबल कान्हे या मुमकिन। मिसाल मां चवां अमेरिका जो सदर थी वञा, मूं वटि नेशनलिटी कान्हे, अलाह सां अमेरिका जो सदर कर अलाह, इहे अहिड़ी सिचुएशन में अलाह चवंदो हींअर न मिलंदसि पर आख़िरत में मिलंदो। ऐं टियों त जेका शइ घुरे थो उन जी हिनखे आख़िरत में अजुर मिलंदो। तॾहिं चए थो उजीब दावत दा इज़ा दानी, ऐं एक्शन खणा थो जेको मूंखां घुरो था, फल यस्तजीबू ली, मां इहे सभु कम कंदुसि। छा थो चए, इहे सभु कम कंदुसि, फल यस्तजीबू ली, पर मुंहिंजो बि त चयो वठो। इहा ई माना आहे हिन जी। चए थो मां तव्हांजा सभु कम कयां ऐं जेके मां तव्हांखे कम चया आहिनि उहे कयो था, फल यस्तजीबू ली, त पोइ मुंहिंजो बि चयो वठो। वल युमिनू बी, मूं ते ईमान रखो, लअल्लहुम यरशदून, कामयाब कामयाबु थी वञो हिन दुनिया में। तंहिंजे करे आख़िर में अचे थो ला यज़ीद फिल उमिर इल्लल बिर। असां त डॉक्टरनि ॾे भॼूं था, डॉक्टर साहिबु हीअं थियो, दिलि जो दौरो आहे, खार दवाऊं, अल्लाह ताला कानून ॾेई छॾियो आहे। चए थो जे नेकी कंदव त तव्हांजी उमिरि वधी वेंदी। ला यज़ीद नथी वधे फिल उमिर, उमिरि में नबी साईं फरमायो इल्लल बिर, नेकी कयो, माण्हुनि सां सुठो हलो, सच ॻाल्हायो, कंहिंजी मदद कयो, पोइ ॾिसो तव्हांजी बीमारियूं कंहिंजियूं ख़तमु थियनि। 80 साल ताईं तव्हां हलंदव इनशाअल्लाह ऐं ख़ुशि रहंदो। ऐं 73 जो थी वियो आहियां, हाली डुकां पियो थो न, त ॻाल्हि इहा आहे त अल्लाह रसूल फरमा ला यज़ीद फिल उमिर इल्लल बिर, नेकी कंदव उमिरि में वधारो थींदो। वला यरद क़दर इल्ला दुआ, चए थो जेकॾहिं तव्हांजे नसीब में माण्हू चवनि अदा जेको क़िस्मत में हूंदो थींदो, ग़लति। रसूल फरमाए थो त इहा क़िस्मत दुआउनि सां चेंज थी वञे। दुआऊं घुरंदो, तव्हांजे लिखियल क़िस्मत में जेका मुसीबत टरी वेंदी। असदका रद्दुल बला, सदको ॾींदो, बलाऊं टरी थी वञे, हुयूं न क़िस्मत में। तंहिंजे करे असांजी क़िस्मत डायनामिक नेचर आहे, स्टेटिक न आहे जो बसि जेको लिखियो आहे उहो थींदो, न, बल्कि वला इहा रुद नथी मटाए अल क़दर में लिखियल शयुनि खे इल दुआ दुआ। व इन रजुल ल युहरम रिज़्क़ बि ज़म्बी यूसीब, बाक़ी हिकिड़ो माण्हूअ खे तंगी थिए थी इन लाइ त पंहिंजो गुनाह थो करे, इन जे करे। ऐं बसि ख़तमु कयां थो, वरी इनशाअल्लाह ॿिए जुमे ते ॻाल्हाईंदासीं। साॻियो प्रोग्राम अॼु मुंहिंजो 5 बजे मेहरान टीवीअ ते बि ईंदो, त घर वारनि खे बि विहारे ऐं उन्हनि खे इहो प्रोग्राम ॾेखारियो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।